सफदर अब्बासी ऐं नाहीद कारकुननि सां गॾिजी मज़ारनि ते गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं आहिनि ऐं उन्हनि दुआ बि घुरी आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते पुराणनि साथियुनि डॉक्टर सफदर अब्बासी ऐं नाहीद खान तरफ़ां शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरी वई आहे। डॉक्टर सफदर अब्बासी ऐं नाहीद खान कारकुननि सां गॾिजी मज़ारनि ते गुलनि जी चादर चाढ़ी आहे ऐं दुआ पिणु घुरी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं, निसार खोखर लाइन ते मौजूद है। जी निसार, वधीक इन हवाले सां अपडेट कजो, कारकुन भी शरीक थिया? जी हाँ, गड़ी खुदाबख्श भुट्टो में भी सरकारी सतह ते इंतजाम कया विया आहिनि। हुकूमत जमात पीपुल्स पार्टी पारां ऐं वज़ीर आला बि जेको दौरो कयो आहे, पर हुन सां गॾोगॾु शहीद मुस्तफ़ा बेनज़ीर भुट्टो जे अॻूणनि पुराणनि जेके साथी हुन जा आहिनि, डॉक्टर सफदर अब्बासी, नाहिद खान, जेके हुन जे सॼी ज़िंदगी रहिया, उन्हनि पिणु पंहिंजे कारकुननि जेको मुख़्तसर कारकुननि जो काफ़िलो हुयो उन्हनि सां गॾिजी करे हुननि गुलनि जी चादर विछाड़ी आहे, दुआ बि घुरी आहे। ऐं हिन मौक़े ते डॉक्टर सफदर अब्बासी ॻाल्हायो आहे। डॉक्टर सफदर अब्बासी इहो चयो आहे त शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो आमरे सां मुहारो वरताईंदड़ दिलेर लीडर हुई ऐं असां जेको सो उन जे नज़रिए खे खणी अॻिते हलूं था। पीपुल्स पार्टी वर्कर्स जे नाले सां उन्हनि जी तंज़ीम आहे जेका अञा ताईं कमु करे थी। हुन चयो आहे त शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो जे जेको क़त्ल सां आहे इंसाफ़ न थी सघियो आहे, जेकी दुख जहिड़ी ॻाल्हि आहे। जी वॾी महिरबानी निसार खोखर तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया डॉक्टर सफदर अब्बासी ऐं नाहिद खान कारकुननि सां गॾिजी मज़ारनि ते गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं ऐं दुआ घुरी। उन मौक़े ते डॉक्टर सफदर अब्बासी जो चवणु हो त शहीद बेनज़ीर भुट्टो जे क़त्ल केस में इंसाफ़ नाहे थियो।